दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों असां वटि हिते स्वीडन में अॼुकल्ह बर्फ़बारी लॻी पई आहे ऐं बर्फ़बारीअ खां पोइ हे समुंड बि जेको आहे ॾिसो तव्हां त बर्फ़ थी आहे। ऐं हीउ पखी वीचारो हितड़े जेको आहे सो अकेलो बर्फ़ जे मथां समुंड में बीठो आहे ऐं उहो जेको आहे सो पंहिंजे साथियुनि खे थो ॻोल्हे, पर उहे जेके आहिनि से हलिया विया अथसि। ऐं जीअं त मां हेॾे आयुमि, मां चयो कुझु तव्हांखे कुदरती मनाज़र ॾेखारियां जेके तमामु ख़ूबसूरत ऐं मां हाणे हिन पखीअ खे छेड़ियां थो त जीअं वञे काॾे। हा हल, हा इहो हाणे जेको आहे सो हलो बहरहाल उहो नथो वञे, हुनखे जेको आहे सो हिते ई ॿिए हंधि काॾहें वाह नथी अचे। हेॾे जेके आहिनि से ॿिया पखी बीठा आहिनि जेके समुंड में तरनि था पिया परते। ऐं हे जेको आहे असांजो हिकिड़ो मंज़रु आहे, असां बाल्टिक सी जे जेको आहे किनारे ते आहियूं ऐं दुनिया जे एंड नज़ारे ते आहियूं। तंहिंजे करे मां चयुमि तव्हांखे ॾेखारियूं नज़ारा हिते कीअं जेको आहे सो दोस्तो हे ॾिसो तव्हांखे रंग ॾेखारियूं कुदरती। हिते जेको आहे सावण जो वॾो मज़ो लॻो पियो हूंदो आहे, पर हिन वक़्तु जेको आहे सो थधि लॻी पई आहे, जंहिंजे करे जेको आहे सो कुझु बि कोन्हे को। ऐं हिते जेको आहे सो हिकु दुको माण्हू जेको आहे सो अचे थो पियो, न त जेको आहे सॼो समुंड बर्फ़ लॻो पियो आहे। मां तव्हांखे हीउ ॾेखारियां, हीअ जेका हिप्स आहिनि इहे सॼा इहे जबल बर्फ़ जा ठहिया पिया आहिनि। ऐं जेको आहे सो इहे मशीनियूं ट्रैक्टर गॾु करे विया आहिनि। ऐं हीअ जेको आहे वणनि जा गमला आहिनि। ऐं तव्हांखे मां हीअ बि ॾेखारियां त समुंड जी सूरत हाल। ऐं हीअ ॾिसो मां हलां थो पियो, हिन में जेको आहे हीअ बर्फ़ जेका आहे सा पई आहे। ऐं असांजे लाइ त हिकिड़ो अजूबो आहे जेको आहे हेॾी बर्फ़ ज़ाया बि थिए थी, सावण जो गॾु करे रखिजे त जेको आहे कम बि ईंदी। सावण जो तव्हांखे हीअ बर्फ़ जेका आहे मशरूबात में कमु अची सघे थी। स्टोर करण जी कोशिशि कयूं था त थिए, पर अञा नथी थिए। हाणे हे जेको आहे सो असां हेॾे पहुची वई वरी। हाणे हे ॾिसो न, हीअ जेको आहे सॼो समुंड जो व्यू आहे। ऐं हे असांजो जेको आहे पोर्ट आहे, ओस्लोसुंड पोर्ट। हिन जे भरिसां जेका आहे वॾी स्टील मिल आहे, जंहिंमें जेको आहे सो स्टील हितां जो खॼी वेंदो आहे सॼी दुनिया में। ऐं हितां जी तक़रीबन इहे यूरोप जी वॾे में वॾी स्टील मिल में आहे। ऐं इहे जेके आहिनि से 2025 ताईं हिनखे फॉसिल फ्री याने जेको कार्बन डाइऑक्साइड निकिरंदी उहा ज़ीरो कार्बन डाइऑक्साइड हूंदी। ऐं उनखे आहिस्ते आहिस्ते करे रहिया आहिनि त जेको आहे सो जीअं दुनिया जेको आहे साफ़ु हुजे। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी असांजे त वरी कोयले जा जेके आहिनि से मण था इस्तेमालु कनि, कोयलो जेको आहे सो उहो कढनि था। छो जो असांजा माण्हू त जेको आहे सो माण्हू थोरा ई आहिनि, उन्हनि खे सिहत जी का ज़रूरत न आहे। उहे वीचारा जेके आहिनि से जिन ऐं भूत आहिनि, उन्हनि खे कुझु थींदो बि न। सो हीअ ॾिसो पीस ऐं अमुन लॻो पियो आहे, को बि कंहिंखे ख़ौफ़ कोन्हे को समुंड ते अचो या किथे वञो। हाणे हे जेको आहे ॾिसो हीअ बर्फ़ जेका आहे सॼा चका चका थी वई आहे। हे जेको आहे सो जहाज़ बीठो आहे, उन्हनि जो कंहिंजो ॿेड़ी आहे प्राइवेट जेको आहे सो हे वरी समर में जेको आहे सो हलंदा आहिनि। ठीकु आहे साईं। त मां चयो त तव्हांखे कुझु ॾेखारियां त जीअं तव्हांखे कुझु ख़बर चार पए। असां त जेको आहे सो हितड़े जेको आहे सो ॾिसी ॾिसी जेको आहे थकिजी पिया आहियूं, पर तव्हांजे लाइ हिकिड़ो अजीबो हूंदो। हीअ जेको आहे पोर्ट आहे, हीअ पोर्ट जूं जेके आहिनि से पोइ हिन ऐं हीअ पखी था
पखी 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 था वञनि हे ॾिसो पखी पखी जेके आहिनि से लहनि था इहे समुंड में ऐं